बख्शल मूसा मुखे नजरअंदाज करे शादी पियो करे। खणी जो मां मूसा के न बुधाए सकियसि त मां मूमल सां प्यार कंदो आहियां ऐं मूमल भी मूसां मोहब्बत कंदी आहे। पर जेकर इहा हक़ीक़त मां मूसा के बुधायां हा न त मूसा जे पेरनि जे हेठां ज़मीन निकिरी वञे हा। मीर जेकॾहिं मूमल सां तूं मोहब्बत करीं पियो त इहा हक़ीक़त तो मूसा के छो न ॿुधाई? बख्शल मूसा मुंहिंजो दोस्त आहे। मां पंहिंजे दोस्त जी दिल आज़ारी करणु नथो चाहियां, इन जे करे ई ख़ामोश रहियसि। मीर हिकु ॻाल्हि जी मूंखे ख़बर पई आहे, पोइ सच आहे या कूड़ इहा का ख़बर न आहे। कहिड़ी ॻाल्हि जी तोखे ख़बर पई आहे? मीर मूंखे वक़्तु मिलियो। वक़्तु? हा इहो ई वक़्तु। वक़्तु मुंहिंजो रस्तो रोके तुंहिंजे लाइ हिकु न्यापो ॾिनो आहे। वक़्तु मुंहिंजी तोसां का बि दुश्मनी कान्हे। मूं जेको बि कुझु कयो मीर जे ई करे कयो। बचकल मां तोखे मारिया नथो जो तुंहिंजो साह थो वञे। बसि हिकिड़ो न्यापो ई आहे जेको मीर ताईं पहुचाए। मीर खे ॿुधाए छॾ त तुंहिंजी भेण खे अगवा करण वारो न नवाब खान आहे न ई मां न चाचा बहावल, ऐं इहो कमु कयो आहे मूसा। मूसा सां इन कम में साथ ॾियण वारा सारंग ऐं सोढल आहिनि। बचकल ॿुधाए छॾ वञी मीर खे त पहिरां तुंहिंजे घर आहिनि, ॿार ॻोल्हण जी कोशिश न करे। न बख्शल, ये कूड़ आहे। मीर कूड़ या सच भला जांच करण में को हर्ज आहे छा? जेकर इहो सच आहे न त पोइ मां मूसा खे सॼी ज़िंदगी माफ़ कोन कंदुसि। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।